सनकादि महाराज चवन था कि उद्धव जी जेॾीमहिल उन्हनि खे पतो पइजी वियो कि श्री कृष्ण भगवान लीला समेटे करे गोलोक वञण वारा आहिनि, तरी चरणनि ते किरी पिया। ध्यान ॾेई ॿुधजो, ॾाढी बढ़िया कथा अथव इहा। उद्धव जी महाराज जोर जोर सां रोअण लॻा। श्री कृष्ण भगवान चवनि था, उद्धव तोखे त मां ज्ञान ॾिनो आहे, तूं छाजे करे थो रोए? तोखे त आत्म ज्ञान आहे, ब्रह्म ज्ञान आहे। या तई जॾहिं मां गोपिन ॾे वञा पियो, मां रोवां पियो, तूं मूंखां पियो पुछे छाजे करे था रो? हाँ प्रभु, वो तो तव्हांजी लीला हुई, लेकिन अॼु मां सच में रोवां थो। छो? तरी उद्धव जी चवनि था, पंहिंजे लाइ न प्रभु, मूंखे पतो आहे तव्हां गोलोक वञी रहिया हो। हिननि कलयुग जे जीवन जो छा थींदो? हे वीचारा काम क्रोध लोभ जे दलदल में फाथल आहिनि। हे तव्हांजे बिना कीअं धरतीअ जो उद्धार थींदो? कीअं माण्हू तव्हांखे प्राप्त कंदा? कीअं तव्हांजे भयंकर माया सां लड़ाई कंदा? आहे मम माया दुरत्य तव्हांजा वचन आहिनि। प्रभु तव्हां कुझु कयो, कृपा कयो, अहिड़ो कोई साधन, अहिड़ो कोई तरीक़ो, अहिड़ो कोई उपाय कढो जंहिंसां कलयुग जा जीव तव्हांजे गोलोक वञण ते बि तव्हांखे प्राप्त करे वठनि। हालांकि तव्हां भक्ति रूप में सदा आयो, पर उहो त महात्माउनि खे नज़र ईंदा आहियो, हर माण्हूअ खे त नज़र न ईंदा आहियो। कृपा कयो। तॾहिं श्री कृष्ण भगवान चवनि था, उद्धव तूं परमार्थ भाव रखियो आहे, तुंहिंजो अहिड़ो भाव आहे कि टिनी लोकनि जो कल्याण थिए, युगन युगन तक जेके ईंदा उन्हनि जो भलो थींदो। इन करे साक्षात भगवान पूरी पंहिंजे शक्तियुनि करुणा कृपा समेत खुद श्री कृष्ण भगवान स्वयं श्रीमद् भागवत महापुराण में प्रवेश करे। बोलो श्रीमद् भागवत भगवान की जय, श्री उद्धव जी महाराज की।